बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे त सभु दोस्त ठीक हूंदा। अॼु जेको पाण पढ़ंदासूं इस्लामियात मां हूंदो त अचो त इन्हनि खे पाण हल कयूं। सभ खां पहिरीं आहे केव हिरा इज़ इन द डैश माउंटेन। गारे हिरा कहिड़े जबल में आहे? सही जवाबु जंहिंजो आहे डी, जबल नूर में। सहाय सिता आर डैश बुक्स ऑफ हदीस, जंहिंजो सही जवाबु आहे बी, छह बुक जेके आहिनि जंहिंखे सहाय सिता चयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे मोहम्मद इज़ द मैसेंजर ऑफ अल्लाह इज़ स्टार्टेड इन सूरह, जंहिंजो सही जवाबु आहे डी, सूरत अल फतह में। नेम द वाइफ ऑफ प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम हु वाज डॉटर ऑफ उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हा, जंहिंजो सही जवाबु आहे हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा। ईद प्रेयर इज़ वाजिब, ईद जी नमाज़ जेका आहे वाजिब आहे पढ़णु। अल्लाह सेड वाइव्स ऑफ प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम आर मदर्स ऑफ बिलीवर्स, कहिड़ी सूरत में आयो आहे त अल्लाह फरमायो त जेके नबियुनि जूं घर वारियूं आहिनि उहे मोमिननि जूं माइरूं आहिनि, सूरत अल अहज़ाब में, जंहिंजो सही जवाबु आहे डी। उन खां पोइ आहे द बुक ऑफ हदीस अल मुवाता वाज कंप्लीटेड बाय, जेको हदीस जो किताब अल मुवाता आहे उहो कंहिं कंप्लीट कयो? और हज़रत इमाम मालिक रज़ी रहमतुल्लाह अलैह कंप्लीट कयो। उन खां पोइ आहे वाट वाज द रिलेशन बिटवीन प्रॉफिट इस्माइल अलैहिस्सलाम एंड प्रॉफिट इसहाक अलैहिस्सलाम। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत इसहाक अलैहिस्सलाम जो पाण में जेको रिश्तो कहिड़ो भाइरनि वारो, ॿई भाइर आहे पाण में। उन खां पोइ आहे त हज जे दौरान जेको कारे पत्थर खे हाजी टच कंदा आहिनि, हथु हणंदा आहिनि, उनखे छा चइबो आहे? इनखे इस्तिलाम चइबो आहे। उन खां पोइ आहे द नेम मोहम्मद हैज़ बीन मैंशनड डैश टाइम इन द होली कुरान, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक कुरान शरीफ़ में 4 दफ़ा आयो आहे। उन खां पोइ आहे प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम लिव्ड इन मदीना फॉर डैश ईयर्स, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीना में 10 साल रहा। द फर्स्ट माइग्रेशन ऑफ द कंपेनियंस एंड रिलेटिव्स ऑफ द प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम वाज टू, जेका पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरीं हिजरत कई उहा आई अबसीनिया, इथोपिया ॾे हुई। Which surah start without बिस्मिल्लाह? सूरत तौबा। उन खां मथां सुवाल आहे which surah of Quran has बिस्मिल्लाह twice? कहिड़ी सूरत आहे क़ुरान शरीफ़ में जिन में ॿ बिस्मिल्लाह रहमान रहीम आहिनि? उहा सूरत नमिल आहे। अल हुदैबिया टेरिटरी वाज स्क्राइब्ड बाय हज़रत अली अल मुर्तज़ा। उन खां पोइ आहे बनु कुरैज़ा, बनु नादिर एंड बनु कैनुकिया वार 3 ट्राइब्स ऑफ द ज्यूज़, माना जेके यहूदियुनि जा 3 कबीला हुआ। Which surah contains the orders about वज़ू, गुस्ल एंड तयम्मुम? सूरत अल माइदा में वज़ू, गुस्ल ऐं तयम्मुम जो ज़िक्र आयो आहे। Which country हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु वाज मार्टर्ड इन डैश हिजरी? हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो सही जवाबु आहे सी, 40 हिजरीअ में शहीद थिया। द एंजल हू डिलीवर्ड मैसेज टू प्रॉफिट मोहम्मद पीस बी अपॉन हिम फ्रॉम अल्लाह वाज, जंहिंजो सही जवाबु आहे ए, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम। Which famous ग़ज़वा इज़ मेंशन्ड इन सूरह अल इमरान? जंहिंजो सही जवाबु आहे बी, ग़ज़वा बदर। Which country is called the land of prophets? जंहिंजो सही जवाबु आहे सी, फ़लस्तीन।
अॼु इहो हो जंहिंमें पाण इस्लामियात जा कुझु सवाल MCQs हल कया। उमेदु आहे दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं ॿी कंहिं वीडियो में।